हमारे सिरे आयो खबरचार वेब टीवी ऐं आऊं आहियां आयशा हैदर। शहदादपुर रिपोर्ट जानी ॾे थो। रिपोर्ट मुताबिक़ सेनेटर मलिक इमामुद्दीन शोके मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कराची खां इस्लामाबाद लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में निकितल अवामी लॉन्ग मार्च ॾिसी वफ़ाक़ी हुकूमत घबराइजी वई आहे। मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जियालनि खे सलाम पेश कयां थो जिन पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अवामी लॉन्ग मार्च में साथ ॾेई न्याज़ी सरकार खे लोॾे छॾियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जी अवाम जी ख़ातिर लॉन्ग मार्च करे रहियो आहे छो त न्याज़ी जी हुकूमत महांगाई करे गरीब माण्हुनि खां जीअण जो हक़ खसे वरितो आहे। ॿिए पासे पीपी अॻवान नज़ीर बिरोही ख़बरचार वेब टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हारी खे उबत नथी मिले उहे बुखियो पेट सुम्ही रहियो आहे। हुन मुल्क जा मुस्तक़बिल नौजवान मुश्किल में आहिनि। तालीम हासिल करे डिग्रियूं हथनि में खणी धिका खाई रहिया आहिनि। रोज़गार नथो मिले। हिन वधीक चयो त पीपल्स पार्टी हमेशह हुन मुल्क जे ग़रीब अवाम जी मदद कई आहे। मज़दूर हारी अक़लियत नौजवान शागिर्दनि लाइ कमु कयो आहे। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिन असांखे रोटी कपिड़ा ऐं मकान जो नारो ॾिनो। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन मंशूर ते अमली कमु कयो। संदसि फर्ज़ंद असांजो क़ाइदे बिलावल भुट्टो शहीद राणी जे मिशन खे अॻिते वधाईंदे अवामी लॉन्ग मार्च शुरू कयो आहे। पीपी अॻवान सां गॾु कारकुननि जो वॾो अंग मौजूदु हो जिन गो न्याज़ी गो जा नारा हयां। ॾिसंदा रहो ख़बरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार। मुख्तस किए हैं। इस इनकलाबी प्रोग्राम के तहत 2,50,000 खवातीन को बिला सूद कर्जा जात की फराहमी के साथ साथ 50,000 खानदानों को अपना कारोबार शुरू करने के लिए माली मुआवनत फराहम की गई है ताकि ये खानदान अपनी मुआशी हालत बेहतर कर सके। 80,000 अफराद को वोकेशनल ट्रेनिंग और 25,000 बेघर खानदानों के लिए कम लागत घरों की तामीर। इसके अलावा 300 से जायद देही खवातीन ग्रुप्स को अपने कारोबार के लिए 5 लाख से 8 लाख रुपए तक बिला सूद कर्जे फराहम किए गए हैं। आज एक बाइज्जत कारोबार के साथ ये खवातीन देही सिंध की तरक्की और खुशहाली में अहम किरदार अदा कर रही हैं। यूनियन काउंसिल की सतह पर माशी मुसावात का ये प्रोग्राम गुर्बत के खात्मे के बेनजीर ख्वाब की ताबीर है। पीपल्स पॉवर्टी रिडक्शन प्रोग्राम हुकूमत सिंध।